ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ 24/11/2024। अॼु व्यक्त बापदादा जो रिवाइज कोर्स 15/12/2002। समय प्रमाण लक्ष्य और लक्षण जी समानता द्वारा बाप समान ठहो। समय प्रमाण लक्ष्य और लक्षण जी समानता द्वारा बाप समान ठहो। अॼु चारों ओर जी सर्व सुमानधारी ॿारनि खे ॾिसी बाप दादा हर्षित था थियनि। हिन संगम ते जो ॿारनि खे सुमान मिलंदा आहिनि, उन्हनि खां वॾो सुमान सॼे कल्प में कंहिं बि आत्मा खे प्राप्त न थी सघंदो आहे। केतिरो वॾो सुमान आहे, इन खे ॼाणंदा आहियो? सुमान जो नशो केतिरो वॾो आहे, इहे स्मृति में रहंदो आहे। सुमान जी माला ॾाढी वॾी आहे। हिकु हिकु दाणो गिनती गिणंदा वञो, सुमान जे नशे में लवलीन थी वञो। ये सुमान अर्थात टाइटल स्वयं बाप दादा द्वारा मिलिया आहिनि। परमात्मा द्वारा सुमान प्राप्त आहे, इन करे इन सुमान जे रूहानी नशे खे कोई अथॉरिटी हिलाए न सघंदी आहे। छो जी ऑलमाइटी अथॉरिटी द्वारा प्राप्ति आहे न। त बाप दादा जे अमृत वेले सॼे विश्व जे सर्व ॿारनि जी तरफ़ चकर लॻाईंदे ॾिठईं कि हर हिकु ॿार जी स्मृति में केतिरा सुमाननि जी माला आहे। माला खे धारण करणु अर्थात स्मृति द्वारा हुन स्थिति में स्थित थियणु। त पंहिंजे खे चेक करो, ये स्मृति जी स्थिति केसि ताईं रहंदी आहे। बाप दादा ॾिसनि पिया कि सुमान जो निश्चय उन जो रूहानी नशो। बाप दादा ॾिसनि कि सुमान जो निश्चय उन जो रूहानी नशो ॾिसण जो बैलेंस केतिरो रहंदो आहे। सुमान जो निश्चय ऐं उन जो रूहानी नशो ॿिन्हिनि जो बैलेंस केतिरो रहंदो आहे। निश्चय आहे नॉलेजफुल ठहिणु, रूहानी नशो आहे पावरफुल ठहिणु। मतिलबु कि सम्झ बि हुजे कि असां केरु आहियूं ऐं उन सित बि थियो, उन स्थिति में स्थित बि थियो। त बाबा चवनि था कि बाबा ईअं चेक पिया करनि। त नॉलेजफुल में बि ॿ प्रकार ॾिठईं। हिकु त नॉलेजफुल, ॿियो आहे नॉलेजफुल बुल। हिकु फुल आहे, ॿियो आहे नॉलेजबुल ज्ञान स्वरूप। त पंहिंजे खां पुछो कि असांखे नॉलेज आहे या असां उन जे स्वरूप में स्थित थींदा आहियूं। बाप दादा ॼाणंदा आहिनि कि ॿारनि जो लक्ष्य ॾाढो ऊचो आहे। लक्ष्य ऊचो आहे न, छा ऊचो आहे? सभई चईंदा आहिनि बाप समान ठहींदासीं। त जीअं बाप ऊचे ते ऊचा आहिनि त बाप समान ठहिण जो लक्ष्य केतिरो ऊचो आहे। त लक्ष्य खे ॾिसी बाप दादा ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। लेकिन ॿुधायूं छा? लेकिन छा? उहा टीचर्स उहा डबल फॉर्नर्स ॿुधंदा। सम्झी त विया आहियो। बाप दादा लक्ष्य ऐं लक्षण समान चाहींदा आहिनि, है न। सभिनि जो लक्ष्य त ॾाढो ऊचो आहे, लेकिन ओड़ा लक्षण बि हुजणा खपनि। हाणे पंहिंजे खां पुछो कि लक्ष्य ऐं लक्षण अर्थात प्रैक्टिकल स्थिति समान आहे। छो जी लक्ष्य ऐं लक्षण जो समान थियणु, ये ई बाप समान ठहिणो। समय प्रमाण हिन समानता खे समीप लायो, है न। जो असांजो लक्ष्य आहे बाप समान ठहिणु, उन जो लक्षण बि असां में नज़र अचणा खपनि। वर्तमान समय बाप दादा ॿारनि जी इहे हिकु ॻाल्हि ॾिसी न सघंदा आहिनि। कई ॿार भिन्न भिन्न प्रकार जी बाप समान ठहिण जी महिनत कंदा आहिनि। बाप जी मोहब्बत जे अॻियां महिनत करण जी आवश्यकता ई न आहे। जिते मोहब्बत आहे उते महिनत न आहे। जॾहिं उल्टो नशो देह अभिमान जो नेचर ठही वियो आहे न, नेचुरल ठही वियो आहे। छा देह अभिमान में अचण में पुरुषार्थ करिणो पवंदो आहे या 63 जन्म पुरुषार्थ कयो आहे, नेचर ठही वई आहे, नेचुरल ठही आहे।
त हाणे बि कॾहिं कॾहिं इहे ई चईंदा आहियो देही जे बजाए देह में अची वेंदा आहियूं। त जीअं देह अभिमान नेचर ऐं नेचुरल रहियो आहे, वैसे हाणे देही अभिमानी स्थिति बि नेचुरल ऐं नेचर थी वञे। नेचर बदिलणु मुश्किल थींदी आहे न। हाणे बि कॾहिं कॾहिं चईंदा आहियो न मुंहिंजो भाव न आहे, नेचर आहे। त हुन नेचर खे नेचुरल ठाहियो ऐं वापस मां नेचर खे नेचुरल न ठाहे सघंदा आहियो, है न। त जॾहिं असांखे उहा ठहियलु आहे त हुनखे हाणे डिलीट करे इहा ठाहियो। उल्टे नेचर जे वश थी वेंदा आहियो। यथार्थ नेचर बाप समान ठहिण जी हिन में महिनत छो, जबकि सुठो बि लॻंदो आहे। त बाप दादा हाणे सभी ॿारनि जी देही अभिमानी रहण जी नेचुरल नेचर ॾिसणु चाहींदा आहिनि। ब्रह्मा बाप खे ॾिसो, हलंदे फिरदे कोई बि कार्य कंदे देही अभिमानी स्थिति नेचुरल नेचर रही। बाप दादा समाचार ॿुधई कि अॼुकल्ह विशेष दादियूं इहे रूहरियान कंदियूं आहिनि। फ़रिश्ता अवस्था, कर्मातीत अवस्था, बाप समान अवस्था नेचुरल कीअं थिए, नेचर ठही वञे। इहे रूहरियान करनि पिया न। दादी खे इहे ई बार बार ईंदो आहे, फ़रिश्तो ठही वञा, कर्मातीत ठही वञा, बाप प्रत्यक्ष थी वञे। त फ़रिश्तो ठहिण व निराकारी कर्मातीत अवस्था ठहिण जो विशेष साधना निरअहंकारी। जेतिरो असां निरअहंकारी हूंदासीं ओतिरो असां फ़रिश्तो ऐं निराकारी कर्मातीत अवस्था में स्थित थींदासीं। निरअहंकारी ही निराकारी ठही सघंदा आहिनि। इन करे बाप ब्रह्मा द्वारा लास्ट मंत्र निराकारी सां गॾु निरअहंकारी चई। सिर्फ़ देह या ॿिए जी देह में फसणु, हिन खे देह अहंकार या देह भान न चइबो। देह अहंकार बि आहे, देह भान बि आहे, है न। देह जो अहंकार बि आहे त देह जो भान बि आहे। त देह भान मतिलबु मां फलानो आहियां, इहे भान हुजे पंहिंजी शिकिल जो पंहिंजो। ऐं देह अहंकार अर्थात हुन जो अहंकार हुजे। त देह अहंकार बि आहे, देह भान बि आहे। पंहिंजी देह व ॿिए जी देह जे भान में रहण, लगाव में रहण, उन में त मेजॉरिटी पास आहिनि। पंहिंजी देह व ॿिए जी देह जे भान में रहण, लगाव में रहण, उन में त मेजॉरिटी पास आहिनि। त मतिलबु कि देह भान ऐं लगाव में न ईंदा आहिनि। जो पुरुषार्थ जी लगन में रहंदा आहिनि, सच्चा पुरुषार्थी, उहे हिन मोटे रूप में त खां परे आहिनि। पंहिंजी देह ऐं ॿिए जी देह जे भान में न रहंदा आहिनि, लगाव में न रहंदा आहिनि। लेकिन देह भान जे सूक्ष्म अनेक रूप आहिनि। हिन जी लिस्ट आपस में कढो। बाप दादा अॼु न ॿुधाईंदा आहिनि। अॼु एतिरो ई इशारो ॾाढो आहे। शुद्धी समझदार आहिनि, शुद्धी समझदार आहिनि। बाप सभु ॼाणंदा आहिनि। अगरि सभी पुछंदा त सभु ॾाढा होशियारी सां ॿुधाईंदा। लेकिन बाप दादा सिर्फ़ु नंढो सो पुरुषार्थ ॿुधाईंदा आहिनि कि सदा मन वचन कर्म संपर्क में लास्ट मंत्र 3 शब्द निराकारी, निरअहंकारी ऐं निर्विकारी सदा यादि रखो। निराकारी, निरअहंकारी, निर्विकारी सदा यादि रखो। संकल्प कंदा आहियो त चेक करो महामंत्र संपन्न आहे। ये बोल कर्म सभिनि में सिर्फ़ 3 शब्द यादि रखो। सभिनि में सिर्फ़ 3 शब्द यादि रखो। समानता करो। त ये सहज आहे न, सॼी मुरली नथा चऊं। यादि करो, 3 शब्द यादि करो। भाव चवंदा ये 3 शब्द यादि करो। ये महामंत्र संकल्प खे बि श्रेष्ठ ठाहे ॾींदो। वाणी में निर्मानता लाहींदो, कर्म में सेवा भाव लाहींदो।
संबंध संपर्क में सदा शुभ भावना श्रेष्ठ कामना जी वृत्ति ठाहींदो। संकल्प खे श्रेष्ठ ठाहे छॾंदो। वाणी में निर्माणता ईंदी ऐं कर्म में सेवा भाव लाहींदो। संबंध संपर्क में शुभ भावना श्रेष्ठ कामना जी वृत्ति ठाहींदा। बाप दादा सेवा जो समाचार भी ॿुधंदा आहिनि। सेवा में अॼुकल्ह भिन्न भिन्न कोर्स कराईंदा आहिनि, लेकिन हाणे हिकु कोर्स रहियल आहे, उहा हर आत्मा में जो शक्ति खपे उहो फोर्स जो कोर्स कराइणो। शक्ति भरण जो कोर्स वाणी द्वारा ॿुधाइण जो कोर्स न, वाणी सां गॾु गॾु शक्ति भरण जो कोर्स बि हुजे, जंहिंसां सुठा सुठा चवनि न, लेकिन सुठो ठही वञनि। इहे वर्णन करनि कि अॼु मूंखे शक्ति जी अंजलि मिली। अंजलि बि अनुभव थिए त हुननि आत्माउनि जे लाइ ॾाढो आहे। कोर्स करायो, लेकिन पहिरियों पंहिंजे खे कराए करे पोइ करायो। त ॿुधियो बाप दादा छा चईंदा आहिनि। लक्ष्य ऐं लक्षण खे समान ठाहियो। लक्ष्य सभिनि जो ॾिसी करे बाप दादा ॾाढो ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। हाणे सिर्फ़ु समान ठाहियो त बाप समान ॾाढो सहज ठही वेंदो। बाप दादा त ॿारनि खे समान सां बि ऊचो, पाण खां बि ऊचो ॾिसंदा आहिनि। सदा बाप दादा ॿारनि खे सिर जो ताज चईंदा आहिनि त ताज त सिर खां बि ऊचो हूंदो आहे। टीचर्स सिर जा ताज आहियो न, बाबा जी सिर जा ताज आहियो न। टीचर्स सां बाबा ॻाल्हाइनि था। ॾिसो केतिरा टीचर्स आहिनि। बाबा चवनि था ॾिसो केतिरा टीचर्स आहिनि। हिकु ग्रुप में एतिरी टीचर्स त हर ग्रुप में केतिरी टीचर्स हूंदियूं। टीचर्स बाप दादा जी हिकु आश पूरी करण जो संकल्प कयो आहे, लेकिन साम्हूं न लाहियो आहे। ॼाणंदा आहियो उहो कहिड़ी? हिकु त बाप दादा चयईं कि अञा वारिस जी माला ठाहियो। बाबा हिन बार बि चई न, हाणे वारिस क्वालिटी कढो। वारिस जी माला जनरल माला न, ॿियनि जे संबंध संपर्क वारनि खे माइक ठाहियो। ॿियो संबंध संपर्क वारनि खे माइक ठाहियो। तव्हां न भाषण करो, लेकिन उहो तव्हांजी तरफ़ सां मीडिया ठही वञे। पंहिंजी मीडिया ठाहियो। मीडिया छा कंदी आहे? उल्टो सुल्टो आवाज़ु फैलाईंदी आहे न। त माइक हीअं तयारु थिए जो मीडिया समान प्रत्यक्षता जो आवाज़ु फैलाए, है न, प्रत्यक्षता जो आवाज़ु फैलाए। ईअं सुल्टो मीडिया ठाहिणो आहे। तव्हां चईंदा भॻवानु अची वियो, भॻवानु अची वियो त कॉमन सम्झा, लेकिन तव्हांजी तरफ़ सां ॿिया चवनि, अथॉरिटी वारा चवनि। पहिरियों तव्हां माण्हुनि खे शक्तियुनि जे रूप में प्रत्यक्ष करनि। जॾहिं शक्ति प्रत्यक्ष थींदी तॾहिं बाप बि प्रत्यक्ष थींदो। पहिरियों शक्ति प्रत्यक्ष थींदी, पोइ बाप प्रत्यक्ष थींदो। त ठाहियो, मीडिया तयारु करो। ॾिसंदा कयो आहे। चलो कंगन ई सही, माला छॾो, तयारु कई आहे, हथ ठाहियो। जंहिं ईअं तयारु कयो आहे बाप दादा ॾिसंदा कीअं तयारु कयो आहे। अच्छा, हिम्मत रखी आहे। ॿुधो टीचर्स खे छा करिणो आहे। शिवरात्रि ते वारिस क्वालिटी तयारु करो। शिवरात्रि जे ॾींहुं बाबा केॾा सारा होमवर्क था ॾियनि। माइक तयारु करो, तॾहिं पोइ ॿिए वर्ष शिवरात्रि ते सभिनि जे मुख सां शिव बाप अची वियो इहा आवाज़ु निकिरंदो। ईअं शिवरात्रि मनायो। प्रोग्राम त ॾाढा सुठा ठाहींदा आहियो। प्रोग्राम सभिनि खे भेजो आहे न। प्रोग्राम त ठीकु ठाहियो, लेकिन हर प्रोग्राम में कोई माइक तयारु हुजे, कोई वारिस तयारु हुजे। इहा पुरुषारत करो। भाषण कयो, हली विया, ईअं न। इहे त 66 वर्ष थी विया ईअं ई हले थो। हाणे त हुन खां बि
ऐं 50 वर्ष सेवा जा बि मनाए वरिता। हाणे शिवरात्रि बि जी डायमंड जुबली मनायो। हाणे शिवरात्रि जी डायमंड जुबली मनायो। इहे 2 प्रकार जी आत्मा तयारु करो, पोइ ॾिसो नगाड़ा वॼंदा या न। हिकु त माइक ऐं वारिस क्वालिटी। नगाड़ा तव्हां थोरी वॼाईंदव, तव्हां त देवियूं जीअं साक्षात्कार कराईंदव न। नगाड़ा त ॿिया वॼाईंदा। नगाड़ा वॼाइण वारा तयारु करो, मतिलबु माइक जो प्रैक्टिकल गीत ॻाइनि। शिव शक्तियूं अची वयूं, ॿुधियो शिवरात्रि ते छा कंदमि। ईअं ई भाषण करे करे पूरो न करिणो आहे। पोइ लिखंदा बाबा 500 1000 लख आया संदेश ॾिनो, लेकिन वारिस केतिरा निकिता, माइक केतिरा निकिता, हाणे उहो समाचार ॾियणो आहे, तॾहिं नगाड़ा वॼंदा। त हाणे ताईं कयो, धरनी ठाही, संदेश ॾिनो, उनखे बाबा सुठो चईंदा आहिनि। हाणे सेवा व्यर्थ न वई आहे, समृद्ध थी आहे। प्रजा त ठही, रॉयल फैमिली त ठही, लेकिन हाणे राजा रानी बि त खपे न। राजा रानी तख़्त वारा न, राजा रानी सां गॾु हुते दरबार में बि राजे समान वेहींदा। ईअं त ठाहियो न, है न। तख़्त वारा त तयारु थी विया हूंदा, लेकिन उन्हनि सां गॾु जो ॿिया बि राज दरबार में राजे वेहींदा, उहो बि त तयारु थियनि न। त बाबा चवनि था राज दरबार शोभा वारी थी वेंदी। ॿुध शिवरात्रि ते छा करिणो। पांडवनि ॿुधनि था न, हथ उठायो, ध्यानु ॾिनो। अच्छा, वॾा वॾा महारथी वेठा आहिनि। बाप दादा ख़ुशि थींदा आहिनि। इहे बि दिलि जो प्यारु आहे, छो जी बाप तव्हांजो संकल्प, छो जी तव्हां सभिनि जो संकल्प हलंदो आहे न। प्रत्यक्षता कॾहिं थींदी, कॾहिं थींदी। त बाप ॿुधाइनि था छा ॿुधो। मधुबन वारनि ॿुधो। मधुबन वारा शांतिवन ज्ञान सरोवर सभी मधुबन निवासी, सभी मधुबन निवासी। अच्छा, मधुबन सां नगाड़ा वॼंदा, काथां खां वॼंदा। त के चई दिल्ली खां, मधुबन खां न वॼंदा। चओ चारों ओर खां नगाड़ा वॼंदा, हिकु तरफ़ न वॼंदो। मधुबन सां ई वॼंदो त चारों ओर सां वॼंदो, तॾहिं कुंभकर्ण जाॻदा। मधुबन वारा जीअं सेवा में अथक थी करे सेवा जो पाठ वॼाइनि था, ईअं ई हीअ मनसा सेवा बि कंदा रहो। सिर्फ़ु कर्मणा न, मनसा वाचा कर्मणा टई सेवा कंदा आहियो, ॿियो ज़्यादा करणी। मधुबन वारा भूलिया न आहिनि। मधुबन वारा सोचंदा आहिनि बाप दादा ईंदा मधुबन में, लेकिन मधुबन जो कमु नाम न वठंदा आहिनि। मधुबन त सदा यादि आहे ई। मधुबन न हूंदो त इहे ईंदा काथे। तव्हां सेवादारी सेवा न कंदव त इहे खाईंदा कीअं, रहंदा कीअं। त मधुबन वारनि खे बाप दादा बि दिलि सां यादि कंदा आहिनि। मधुबन वारनि खे बि बाबा दिलि सां यादि कंदा आहिनि। दिलि सां दुआयूं ॾींदा आहिनि। अच्छा, मधुबन सां बि प्यारा, टीचर्स सां बि प्यारा, मिठी मिठी माताउनि सां बि प्यारा, साथ साथ पांडवनि सां बि प्यारा। अॼु बाबा सभिनि खे इंडिविजुअल प्यार ॾियनि था। मधुबन वारनि सां बि प्यारा बाबा जो, टीचर्स सां बि प्यारा, त माताउनि सां बि प्यारा, त भाइयुनि सां बि प्यारा। पांडवनि जे बिना बि गति न आहे, इन करे चतुर्भुज रूप जी महिमा ज़्यादा आहे। पांडव और शक्तियूं ॿिन्हिनि जो कंबाइंड रूप विष्णु चतुर्भुज आहे। पांडव और शक्तियूं ॿिन्हिनि जो कंबाइंड रूप विष्णु चतुर्भुज आहे। अच्छा, मधुबन वारा पांडव, तव्हां सभिनि खे बि नशो आहे न।
विजय जो नशो आहे ऐं ॿियो नशो न करिणो आहे। सुठो। पांडव भवन में मेजॉरिटी पांडव आहिनि। पांडव न हूंदा त तव्हां सभिनि खे मधुबन में मज़ो न अची आहे। हिन जी बलियारी मधुबन निवासियुनि जी जो तव्हांजे पंहिंजी मौज सां रहाईंदा आहिनि, जो तव्हांखे मौज सां रहाईंदा आहिनि, खिलाईंदा आहिनि, उड़ाईंदा आहिनि। त बाबा मधुबन वारनि जी सेवा जे लाइ उन्हनि खे चवनि था कि मधुबन वारा न हुजनि हा त अचण वारे माण्हुनि खे कीअं मौज में रहाइनि हा, खिलाइनि हा, उड़ाइनि हा। अॼु बाप दादा मधुबन निवासी अमृत वेले खां यादि अचनि पिया। अॼु बाप दादा खे मधुबन निवासी अमृत वेले खां यादि अचनि पिया। चाहे हिते आहिनि, चाहे मथे वेठा आहिनि, चाहे मधुबन वारा कोई हिते बि ड्यूटी ते आहिनि, लेकिन चारों तरफ़ जा मधुबन निवासियुनि खे बाप दादा अमृत वेले खां यादि कई। अच्छा, बाप दादा जो रूहानी एक्सरसाइज ॾिनई, उहा सॼे ॾींहं में केतिरी बार कंदा आहियो, केतिरो समय में कंदा आहियो। निराकारी ऐं फ़रिश्तो। बाप ऐं दादा हाणे निराकारी, हाणे फ़रिश्तो स्वरूप। ॿिन्हिनि में देहभान न आहे त देहभान सां परे थियणो आहे। त हाणे इहे रूहानी एक्सरसाइज कर्म कंदे बि, पंहिंजी ड्यूटी वॼाईंदे हुए बि हिकु सेकेंड में अभ्यास करे सघंदा आहियो। इहे हिकु नेचुरल अभ्यास थी वञे। हाणे निराकारी, हाणे फ़रिश्तो। अच्छा, बाप दादा ड्रिल कराई ईअं निरंतर भव। चारों ओर जे बाप दादा जी यादि में मग्न रहण वारा बाप समान ठहिण जे लक्ष्य खे लक्षण में समान ठाहिण वारा, जो कोने कोने में साइंस जी साधननि सां ॾींहुं व राति जगी करे वेठा आहिनि। उन्हनि ॿारनि खे बि बाप दादा यादि प्यार बि ॾियनि था, मुबारक बि ॾियनि था ऐं दिलि जी दुआयूं बि ॾियनि था। अॼु बाप दादा सभिनि खे इंडिविजुअल ॾिनो अथई। बाप दादा ॼाणंदा आहिनि सभी दिलि में हिन समय दिलाराम बाप जी यादि, सभिनि जे दिलि में हिन समय दिलाराम बाप जी यादि समायल आहे न। हर हिकु कोने कोने में वेठे हुए ॿार खे बाप दादा पर्सनल नाम सां यादि पिया ॾियनि था, है न। पर्सनल नाम सां बाबा सभिनि खे यादि पिया ॾियनि था। नाम जी माला जपो त राति पूरी थी वञे। बाप दादा सभी ॿारनि खे यादि ॾींदा आहिनि, जो पुरुषार्थ में कहिड़ो बि नंबर हुजे, लेकिन बाप दादा सिधा हर ॿार खे श्रेष्ठ सुमान खे यादि, हर ॿार जी श्रेष्ठ सुमान खे यादि पिया ॾींदा आहिनि। ऐं नमस्ते बि कंदा आहिनि। बाप दादा उन्हनि खे यादि प्यार बि ॾींदा आहिनि ऐं नमस्ते बि कंदा आहिनि। यादि प्यार ॾियण जे समय बाप दादा जे साम्हूं चारों ओर जो हर ॿार यादि आहे। कोई हिकु ॿार बि कहिड़े बि कोने में, गांव में, शहर में, देश में, विदेश में, जाते बि आहे, बाप दादा उनखे समान यादि ॾियाराईंदे हुए यादि प्यार ॾींदा आहिनि न। बाप दादा उन्हनि खे समान यादि ॾियाराईंदे हुए यादि प्यार ॾींदा आहिनि। इहे यादि प्यार जे अधिकारी आहियूं, सभु यादि प्यार जे अधिकारी आहिनि। छो जे बाप चयो यादि प्यार जे अधिकारी आयो ई। तव्हां सभी सम्मुख वारनि खे बि बाप दादा समान जे मालाधारी स्वरूप में ॾिसनि था। सभिनि खे बाप समान स्वरूप में यादि प्यार ऐं नमस्ते। दादी जी सां बाबा ॻाल्हाइनि था। ठीकु थी वई न, हाणे कोई बीमारी न आहे, भॼी वई। उहा सिर्फ़ु ॾेखारण लाइ आई, जो सभी ॾिसनि की असां वटि बि ईंदी आहे, त कोई वॾी ॻाल्हि न आहे। सभी दादियूं ॾाढो सुठो पाठ वॼाइनि थियूं। बाप दादा सभिनि जे पाठ खे ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि। निर्मल शांता दादी सां
आदि रतन आयो न, अनादि रूप में भी निराकार बाप जे समीप साथ साथ रहींदा आहियो। आदि रूप में भी राज्य दरबार में साथी आहियो। सदा रॉयल फैमिली जे भी रॉयल आहियो, जा भी रॉयल आहियो। संगम ते भी आदि रतन ठहिण जो भाग्य मिलियो त ॾाढो वॾो भाग्य आहे न। तव्हांजो हाज़िर रहण ई सभिनि जे लाइ वरदान आहे। ॻाल्हायो न ॻाल्हायो, कुझु करो न करो, लेकिन तव्हांजी हाज़िर रहण ई सभिनि जे लाइ वरदान आहे। अच्छा, ओम शांति। वरदान आहे लौकिक अलौकिक जीवन में सदा न्यारा ठही परमात्म साथ जा अनुभव द्वारा नष्टो मोह ठहूं। सदा न्यारो रहण जी निशानी आहे प्रभु प्यार जी अनुभूति। ऐं जेतिरो प्यारु हूंदो आहे न, ओतिरो साथ ॾींदा आहियूं, अलॻि न हूंदा आहियूं। प्यारु हुनखे ई चइबो आहे जो साथ रहनि। जॾहिं बाप साथ आहे त सर्व बोझ बाप खे ॾेई करे ख़ुदि सिधा हल्का रहो। यही विधि आहे नष्टो मोह ठहिण जी। लेकिन पुरुषार्थ जी सब्जेक्ट में सदा शब्द खे अंडरलाइन करो। जॾहिं बाप साथ आहे त सर्व बोझ बाप खे ॾेई करे तव्हां सदा हल्का रहो। यही विधि आहे नष्टो मोह ठहिण जी। इन विधि सां सदा नष्टो मोह ठहींदो कि सभु बाबा खे ॾेई छॾियो। लेकिन पुरुषार्थ जी सब्जेक्ट में सदा शब्द खे अंडरलाइन करिणो आहे। लौकिक अलौकिक जीवन में सदा न्यारा रहो, तॾहिं सदा साथ जो अनुभव करे सघंदासीं। लौकिक ऐं अलौकिक जीवन में भी न्यारो रहणो असांखे। लौकिक अलौकिक जीवन में भी सदा न्यारा रहो, तॾहिं सदा साथ बाबा जे साथ जी अनुभूति थींदी रहंदी। पर लौकिक अलौकिक में रहंदे हुए भी उन्हनि सां असांखे न्यारो रहणो आहे, तॾहिं बाप जे साथ जी अनुभूति थींदी। स्लोगन आहे विकारन रूपी सापन खे पंहिंजी शेष शैया ठाहे छॾो त सहज योगी ठही वेंदा। विकारन रूपी सापन खे अर्थात जो आत्माउनि में विकार आहे न, उन्हनि सां गॾु रहंदे हुए बि उन्हनि जा विकार असांखे टच न थिए ऐं असां आराम सां उन्हनि सां गॾु रहंदे हुए बि उन्हनि जा विकार असांजे मन बुद्धि संस्कार खे टच न थियनि ऐं असां आराम सां बाबा जी यादि में रही करे पंहिंजो पुरुषार्थ कंदा हलूं, तॾहिं सहज योगी ठही सघंदा। त उन्हनि खे पंहिंजी छैया ठाहे छॾणु मतिलबु कि उन्हनि जे विकारनि जी बांस असांखे टच न थिए ऐं असां उन्हनि सां गॾु रहंदे हुए बि सदा बाप जी यादि में मग्न रहूं, सदा पंहिंजे ज्ञान योग में पक्का रहूं, सदा पंहिंजो पुरुषार्थ बि कंदा हलूं, सेवा बि कंदा हलूं ऐं हुननि जे विकार असांखे मन बुद्धि संस्कारनि में बिल्कुलु टच बि न थियनि, हिकदमि कंप्लीट प्योर। तॾहिं सहज योगी ठही सघंदा न। के माण्हू चवंदा आहिनि कि इहे त विकारी आहिनि, इहे त छी आहिनि, घर गृहस्थी में त इहे ई आहे सभु कुझु। त चवंदा आहिनि असां हिते न रहंदासीं, असां हिननि सां गॾु न रहंदासीं। लेकिन बाबा चवनि था अहिड़ी आत्माउनि जे विच में रहंदे हुए बि विकारनि रूपी सापन खे पंहिंजी शैया ठाहे छॾो। मतिलबु उहो जीअं तव्हां आराम सां पुरुषार्थ कंदा रहो, उहो तव्हांजा जीअं त सेवादारी ऐं तव्हांजा प्रोटेक्टिव आत्मायूं तव्हांजे आसपास, तव्हांजे जीअं दादियुनि जे बाबा जे आसपास, दादियुनि जे आसपास कीअं रहंदियूं आहिनि, है न। त भले ई माण्हू चवंदा आहिनि कि अरे हीअं था करनि, हीअं था करनि, ब्रह्मा कुमारी वारा बि हीअं था करनि, हीअं था करनि,
लेकिन जो फूल हूंदो आहे हुन जे आसपास कांटा बि ज़रूरी आहिनि। ऐं हे जेको चित्र आहे कि कृष्ण आराम सां लेटल आहे विष्णु शेष शैया ते, ऐं कृष्ण उन्हनि ते डांस थो करे, मतिलबु कि अहिड़ी आत्माउनि सां गॾु रहंदे हुए बि उन्हनि जी विकार बुराई असांजी स्थिति खे हेठि मथे न करे, ऐं असां आराम सां बुद्धि द्वारा बाबा जे ज्ञान रत्न सां खेॾंदा रहूं, डांस कंदा रहूं। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।